शादात कोट खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलज़ार अहमद। चांडियूं शादात कोट में रिंद बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि पाक किताब खणी काउंसलर मोहम्मद यासिन रिंद जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल थियण ख़िलाफ़ कोट मोट चौक ते शामिया न हणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी नारेबाज़ी करे यासीन रिंद खे आज़ादु करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते तारिक रिंद, रशीद रिंद, मुसम्मात सितारा रिंद, मुसम्मात मंसूरा, मुसम्मात सकीना, मुसम्मात सरदारा ख़ातून रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तालके म्यूनिसिपल कमेटी जे चूंडियल काउंसलर मोहम्मद यासिर रिंद मथां इस सेक्शन पुलिस केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो आहे। यादि रहे त 15 ॾींहं अॻु शंभोज़ई पाड़े जे रहवासी नौजवान साजिद शंभोज़ई विरोही शहर अंदरि जुआ ऐं मुनशियात जा अॾा पुलिस पारां बंदि कराइण ते कोर्ट जे अहाते अंदरि पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾी हुई। फ़ौतीअ जो चवणु हो त वार्ड 11 जो काउंसलर यासिर रिंद मुहले में जुआ जो अॾो हलाए थो, जंहिं सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। इंसाफ़ न मिलण सबबि पाण मथां पेट्रोल हारे बाहि ॾिनी हुई, जेको कराची जी जना अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे ईद राति फ़ौत थी वियो हो। एहतिजाज कंदड़नि चयो त जेको केस तालके म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड 11 जे चूंडियल काउंसलर मोहम्मद यासिर रिंद ऐं संदसि टिनि भाउरनि ते दाख़िल करे इंतिकामी कार्रवाई करे चूंडियल काउंसलर मोहम्मद यासिर रिंद मथां दाख़िल करे गिरफ़्तार कयो आहे, जेको मुज़म्मत जोॻो अमल आहे। असां एहतिजाज कंदड़ औरतुनि ऐं मर्दनि सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो कयो आहे त काउंसलर मोहम्मद यासिर रिंद ऐं संदसि भाउरनि मथां दाख़िल कयल केस फौरी तौर ते ख़तमु करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में हुननि सख़्तु एहतिजाज करण जो पिणु चितारियो आहे।